सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां लाड़काणे ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में बदमनी बाबति केस जी ॿुधणी कई वई। घरू खाते सिंध जो सेक्रेटरी सईद मंगणे जो एसएसपी सखर सिंघार मलिक, एसएसपी घोटकी तनवीर तुनियो ऐं ॿिया पेश थिया। जस्टिस सलाउद्दीन पंवर उन दौरान चयो त सरदार ॾोहारियुनि सां मिलियल आहिनि। एसएसपी सखर ॿुधाए त कहिड़े सरदार जी सीडीआर कढाई वई आहे। जस्टिस सलाउद्दीन पंवर जो चवणु हो त भले अमन लाइ फौजी ऑपरेशन थिए। घरू सेक्रेटरी साहब ऐं पुलिस ऑफिसर छा फैमिली सां उन्हनि इलाइक़नि में वञी सघनि था जिथे आम माण्हू सफ़र कनि पिया। वकील कुर्बान अली मलाणो जो चवणु हो त जेके सरदार पुलिस ऑफिसरनि जी पोस्टिंग कराईंदा पोइ उन्हनि में इहे ऑफिसर हथ कीअं विझंदा। सरदार एमएनए एमपीए ऐं ॾोहारी हिकु पेश ते आहिनि तॾहिं त हथियार अचनि पिया। एसएसपी सियासी माण्हुनि जे बंगलनि ते वञी वेही डिक्टेशन वठंदा त पोइ अमन किथां थींदो। जस्टिस सलाउद्दीन पंवर चयो त जेकॾहिं एसएसपी सखर सिंघार मलिक आज़ाद थी कमु करणु चाहे त उनखे छा थींदो। जेकॾहिं पुलिस ऑफिसर बेवस आहिनि त पोइ खेनि हेलीकॉप्टर बि ॾिजे तॾहिं बि इहे कुझु न करे सघंदा। एसएसपी तनवीर तुनियो जो चवणु हो त मिलिट्री हथियार अबाबील ऐं ॿिया मिलनि त आउं ज़िम्मेवारीअ सां चवां पियो त ॾोहारियुनि खे क़ाबू करे वठंदासीं। जेकॾहिं न करे सघियुसि त इस्तीफ़ा ॾेई छॾींदुसि। जदीद हथियार अफ़गानिस्तान मां सिंध में अचनि पिया। ॾोहारियुनि वटि जदीद हथियार आहिनि। जस्टिस सलाउद्दीन पंवर चयो त सरकार जो ख़र्च कराइण बदिरां 2 खां 10 सरदारनि खे गिरफ़्तार करे जेल विधो वञे त पाण ई ॾोहारी गिरफ़्तारी पेश कंदा। जदीद हथियार वठण जी पहुच ॾोहारियुनि जे नाहे। उन में सरदार मुलविस आहिनि। उन्हनि खे टेक्निकल बुनियादनि ते राब्तनि खे वाइको कयो वञे। जस्टिस सलाउद्दीन पंवर जो चवणु हो त असां ख़ामोश नथा वेही सघूं। ही हालतूं बर्दाश्त नथियूं करे सघजनि। छा अवां चाहियो पिया माण्हुनि जा रैप थींदा रहनि, फुरजंदा अगवा ऐं क़तल थींदा रहनि ऐं सिंध बर्बाद थींदी रहे। उन दौरान घरू खाते जे सेक्रेटरी सईद अहमद मंगणे जो अदालत आॾो कलमो पढ़ी ॿुधायो त कसम सां चवां पियो जिन वीडियोज़ ऐं मामलनि ते हिते ॻाल्हियूं थियनि पियूं उन बाबति पुलिस ऑफिसर वॾे वज़ीर वटि मीटिंग में आगाह नथा कनि। अदालत बदमनी केस में आईजी सिंध ऐं घरू खाते जे वफ़ाक़ी सेक्रेटरी खे 2 मार्च ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो।